अस्सलाम वालेकुम नाजरीन। प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आवा यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्जियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर, तव्हांखे थोड़ी देर सां ईद मुबारक। खैर मुबारक, तव्हांखे बि ईद मुबारक हुजे। अच्छा प्राइम मिनिस्टर साहब ईद खां पहिरियां अनाउंस ईअं कयो त भई असां जेको आहे हाणे सिंध में जेको इलेक्शन मुहिम शुरू कंदासीं। इमरान ख़ान साहब चयो, वरी पोइ हुन ते रद्देमल पीपल्स पार्टी जो इहो ई आयो त भई हू कंहिंसां इतिहाद कंदा, कोई आहे ई कोन बचो। वरी अॼु ॾिठोसि त इतिहाद हिकिड़े क़िस्म जो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु जुड़ियो आहे, जेको मिलियो आहे घोटकी में, ऐं हुननि इहो डिसाइड कयो आहे त जेके बि लोकल बॉडी इलेक्शन्स हुजनि या जनरल इलेक्शन्स हुजनि उहे गॾु विड़िया वेंदा। ठीकु थी वियो। हाणे इन में जेको ईद खां जेके ख़बरूं आयूं हुयूं त इमरान ख़ान साहब ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल साहब ऐं ॿियनि PTI वारनि हिकिड़ो को सिंध प्लान जोड़ियो आहे। उन सिंध प्लान जे तहत जेको आहे इमरान ख़ान साहब सिंध में ईंदा ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में वञी जलसा कंदा ऐं कोशिशि कबी त हुते जेके नोटेबल्स बाअसर शख़्सियात आहिनि उहो PTI में शामिलु थियनि ऐं हीउ हिकिड़ो सिंध प्लान जुड़े पियो जेको तयारी आहे बेसिकली त अगरि छाकाणि त बल्दियाती इलेक्शन त अलाए थींदा न थींदा, आम चूंडूं थींदियूं, उन्हनि लाइ हिकिड़ी तयारी सिंध प्लान जे नाले सां हिकिड़ो रिथाबंदी थी रही। पोइ गॾोगॾु इहे जेके हल्के सुरनि में ॿियूं ख़बरूं हलियूं पए त कोशिशि थिए पई त सिंध सतह ते पीपल्स पार्टी खे छॾे करे जेके बाक़ी 62 शख़्सियात आहिनि उन्हनि जो हिकिड़ो को इतिहाद ठाहिजे, जंहिंजो मॉडल जेको आहे उहो लाड़काणो राजूणी इतिहाद टाइप हुजे, जंहिंजी हुन में जेके सरगर्म या कामयाबु MPA मौज़म अब्बासी साहब त उहे काफ़ी पाण खे फ़ाल ऐं सरगर्म नज़र आया त मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि सां हुननि मुलाक़ातूं पिणु कयूं पियूं ऐं नंढी नंढी गॾिजाणियूं थी रहियूं हुयूं। अॼु हू गौहर पैलेस जेको आहे अली गौहर महर साहब जो बंगलो आहे, उन में हिकिड़ी मीटिंग थी जंहिंमें काफ़ी समूरे सिंध जी त 62 शख़्सियात न आयूं, लेकिन अपर सिंध मां तालुक़ु रखंदड़ शख़्सियात हुनमें इजलास में आया, जंहिंमें पार्टी जे हिसाब सां मौलाना JUIF जा राशिद महमूद सुमरो साहब आया ऐं हुननि पोइ बाद में प्रेस ब्रीफिंग करे ॿुधायो त असीं लाड़काणे जी तर्ज़ ते गैर जमाती हिकिड़ो इतिहाद ठाहियूं था जेके इलेक्शन्स में पीपल्स पार्टी खे मुंहुं ॾींदी ऐं पोइ जेको ॻाल्हाइबो आहे त सिंध जा हक़ ऐं सिंध जी फलाह। हाणे में जेके बुनियादी ॻाल्हि पोइ भेरे बि हिकिड़ो दफ़ो पाण हिन प्रोग्राम में डिस्कस कयो, मूंखे लाड़काणे जे हद ताईं त वरी बि राजूणी इतिहाद को सम्झ में उहो हुते बि घटि हज़म थो थिए, लेकिन चलो हिकिड़ो ज़िलो आहे। तव्हां सिंध सतह ते हिकिड़ो सियासी इलेक्शन मतिलबु सियासत, वोट घुरणु वठणु ॾियणु, हीअ सभु हिकिड़ो सियासी अमल आहे, हीअ राजूणी न आहे। ठीकु आहे, राजूणी थींदी आहे जिथे तव्हां हिकिड़ी रस्म रवाज मूजिबि राजनि सां हलंदा आहियो ऐं राजनि जे विच में मामलात थींदा आहिनि त इहे राजूणी थींदी आहे। पर वोट ॾियणु वठणु, इलेक्शन विढ़णु हाराइणु खटणु, इहो सभु हिकिड़ो सियासी अमल आहे। त उहो तव्हां हिकिड़े राजूणी इतिहाद जे ज़रिए कीअं था करे सघो। पर अॼु बि हुननि चयो त हीउ हिकिड़ो लाड़काणे जी तर्ज़ ते माना हिकिड़ो राजूणी इतिहाद सिंध सतह ते ठाहिण जी ॻाल्हि पिया कनि। मूंखे इन ते ऐं पोइ अॼु वरी थोरो सवाई ॻाल्हि कयूं जिते मूंखे हैरत बि थी त चऊं त हीउ गैर जमाती बुनियादनि ते इतिहाद हूंदो। हाणे गैर जमाती बुनियादनि ते इतिहाद जी उहो छो त पोइ था अचूं त हीउ छो कनि पिया, लेकिन ॻाल्हि लॉजिकल न आहे, मंतकी न आहे, छाकाणि त इहो ऐलान जेके अली गौहर महर साहब ऐं राशिद महमूद सुमरो साहब करे रहिया। राशिद महमूद सुमरो साहब JUIF जा अॻुवान आहिनि। ठीकु आहे, राशिद महमूद सुमरो साहब को जीअं हिकिड़ी रिवायती तरह हिकिड़ा इलाइक़े जा भोतार या हूंदा आहिनि, उहो न आहे जेके बकाया हुया। हीउ हिकु पॉलिटिकल वर्कर आहे राशिद महमूद सुमरो साहब, ऐं हू पार्टी वोट हुनखे मिले थो, ज़ाती असर सूख हूंदो, पर बेसिकली पार्टी कार्डर्स आहिनि। JUIF जा कार्डर्स राशिद महमूद सुमरो साहब सां आहिनि, त मतिलबु इहो को पर्सनल न आहे। अली गौहर महर इहा क्लेम या दावा करे सघे थो त हुनजा ज़ाती वोट आहिनि। JUIF राशिद महमूद सुमरो साहब जो जेको वोट आहे उहो JUIF जो आहे, ज़ाती कुझु बि कोन्हे ज़ाहिरी तरह। भले राशिद साहब तरदीद करे त भले करे, लेकिन मुंहिंजो ख़्याल हू बि तरदीद न कंदो। त पार्टी वोट ज़ाती हैसियत में कीअं पवंदो अगरि गैर जमाती आहे। अगरि राशिद महमूद सुमरो साहब
मिसाल हिन इतिहाद जो अचे त हिसो थींदो जेको हाणे थियणु वञे पियो त ऐं JUIF अगरि मिसाल हिकिड़े मफ़रूज़े ते ॻाल्हायूं था उहो सिंध में के ॿिए सां इतिहाद करे बतौर पार्टी त ज़ाहिर आहे पार्टी डिसिप्लिन मूजिबि राशिद महमूद सूबरो साहिब खे पंहिंजी पार्टी सां गॾु बीहणो पवंदो ऐं मिसाल मफ़रूज़े तौरु हू पार्टी सां गॾु नथो बीहे हिन इतिहाद सां गॾु बीहे थो त पोइ जेको पार्टी जो वोट आहे उहो खेसि न मिलंदो त ग़ैर जमाती सां छा सवाल पैदा थियो टेक्निकली ग़लति आहे न स्पेशली फॉर अ पार्टी लीडर हा ही इंडिविजुअल्स चई सघनि था जीअं हाणे मौज़म अब्बासी साहिबु आहे उहो हींअर GDA आहे ठीकु आहे GDA को पार्टी एज सच न आहे सो ही हिकिड़ो हिननि खे थोरो कन्फ्यूजन आहे मुंहिंजो ख़्यालु आहे त ही जॾहिं अकाबर वेहंदा दोस्त अञा सलाह मशवरो कंदा त ही हिन में हिकिड़ो फ्लॉ आहे जेको सुभाणे हिननि खे बार बार इहा सवाल थींदा त ही छा मतिलबु आहे पर इहे छो पिया कनि मुंहिंजो ख़्यालु आहे उनजो सबबु इहो आहे ही बि सम्झंदा मूंखां वधीक सम्झूं आहिनि पर हुनजी मजबूरी इहा आहे त अगरि हिन खे ही के पार्टी फ्रेमवर्क में आणींदा ऐं सुभाणे PTI बि हिन इतिहाद जो किथे ज़ाती हैसियत में अची इतिहाद जो हिसो थींदी मिसाल मोहम्मद मियां सुमरो साहिबु आहिनि मिसाल अरबाब रहीम ऐं ही सभु जेके बि आहिनि त पोइ मसइलो इहो पैदा थी वेंदो त JUIF उहे त इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु आहे PTI जे त सिंध में गॾु कीअं वेठा आहिनि पोइ JUIF ऐं PTI सिंध में गॾु कीअं हली सघनि था इन करे अलॻि ठहंदो आहे त इन करे चयो पियो वञे त ही ज़ाती आहे ही ज़ाती हैसियतनि में हिकिड़ो ग़ैर जमाती पर ग़ैर जमाती में बि सवाल थो पैदा थिए त यार अगरि सुभाणे हलीम आदिल शेख या PTI जा कुझु माण्हू उथी करे मौलाना फज़ल रहमान जे ख़िलाफ़ पिया ॻाल्हाइनि ऐं JUI जा अॻुवान उन्हनि सां ई गॾु ज़ाती हैसियत में वेठल आहिनि ग़ैर जमाती इतिहाद में त क्वेश्चन उभरी ईंदो सो ही कॉन्ट्रडिक्शन आहे इहो ख़ुदि अच्छा पोइ हिन में जेका ॿी ॻाल्हि मूंखे नथी सम्झ में अचे फ्रैंकली त अगरि ही ग़ैर जमाती आहे त छा PTI हिन में शामिल न हूंदी मतिलबु छाकाणि PTI त इमरान ख़ान इहो थोरी चवंदो त भई तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां ज़ाती हैसियत में कमु कंदा रहो चवंदो या पार्टी में अचो या पार्टी लेवल ते इतिहाद थींदो पार्टी लेवल ते इतिहाद JUIF ऐं PTI कीअं था करे सघनि नथा करे सघनि नथा करे सघनि मतिलबु अजीब लॻंदो मथे मौलाना फज़ल रहमान एतिरो सख़्तु ख़िलाफ़ु आहे इमरान ख़ान जे हेठि सिंध में इतिहाद कयो वेठा हुजनि अजीब थो लॻे सो अगरि मतिलबु ईअं न आहे माना PTI हिन जो हिसो नथी थिए मिसाल ऐं जीअं हू सिंध प्लान हू बि जोड़ीनि पिया त माना हाणे सिंध में अच्छा ॿी ॻाल्हि त अॼु पाण खे अली गौर महर साहिबु ठीकु आहे GDA जो हिसो आहिनि पर पाण खे फंक्शनल लीग जी एज सच नुमाइंदगी अॼु नज़र न आई गौहर पैलेस त हाणे अगरि पैलेस में बंगले में हुन इजलास में अगरि त पोइ मतिलबु छा सिंध में हाणे पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ टे अलॻि अलॻि फोरम्स हूंदा मिसाल GDA अञा ख़तमु न थियो आहे उहो आहे पंहिंजी जाइ ते PTI आहे ऐं हाणे ही राजूणी इतिहाद जेको बि नालो हाणे ॾिसूं छा था ॾियनि इतिहाद खे त पोइ टे अलॻि अलॻि फोरम्स जुड़ी वेंदा छो टे दुकानूं खुलनि पियूं हिकिड़े सुपर स्टोर जे साम्हूं को लॉजिक नथी नज़र अचे अगेन यानी जेको एंटी पीपल्स पार्टी वोट आहे वञी विरहाइजी वञे हाणे थी सघे थो केरु हिन में मूंखे इहो चए त काई साहिबु सम्झो ॻाल्हि की फ़िलहालु ईअं थींदो आख़िर में सभु अची सीट एडजस्टमेंट ते लही ईंदा मां बिल्कुलु चरिया खरिया आहियूं एतिरी ॻाल्हि सम्झ में बि अचे थी लेकिन छा थिए थो त पोइ 2 साल करण जी ज़रूरत कहिड़ी आहे 2 साल दुकानु खोलण जी ज़रूरत कहिड़ी आहे पर जॾहिं एक्चुअली 2 साल करण जो मंतक त इहा हुजणु खपे त हींअर खां ई जीअं GDA अॻु में ठही हुई 2013 जे इलेक्शन खां अॻु जॾहिं पीर साहिब हिननि शुरू कयो हैदराबाद में जलसा थिया त हिकिड़ो मोमेंटम जुड़ी वियो हिकिड़ो माहौल जुड़ियो त न भई वॾी का हिन दफ़े पीपल्स पार्टी जे शे ठही पई हाणे छा थियो उन वक़्तु छो इलेक्शन में हिननि खे न रिज़ल्ट मिलियो हिकिड़ी जुदा बहस आहे लेकिन हींअर तासुर पीपल्स पार्टी त हिन ॻाल्हि मां ॾाढी राज़ी हूंदी त ठीकु आहे 3 हिसनि में विराइजी वञो असांखे हिकिड़ो नुक़सानु वधीक ॻाल्हायूं था पहिरियां कॉलर वठी वठूं पोइ अचूं था वापसि हिन ते सरफराज़ हुसैन लिगारी हैदराबाद मां जी लगारी साहिबु छा सवाल हूंदो साईं सभ खां पहिरीं अस्सलाम वालेकुम ऐं यसर साहिबु तव्हांखे बि ईद मुबारक ऐं साईं अलीगढ़ साहिब खे बि खोड़ सारियूं ईद मुबारकूं अॼु मुंहिंजो क्वेश्चन हिकिड़ो थी वियो आहे त जेको हीउ इतिहाद हले पियो ठहे पियो जेको जेकी आई मीटिंग थी आहे घोटकी में मर साहिबान वटि त
इहो त ठीकु आहे, माज़ी में बि ठहंदा रहिया आहिनि इताद ऐं इहे ठहंदा रहंदा, पर जेको हीउ इताद थियो आहे त मां थोरो साईं खां हिकिड़ो इहो पुछुमि, कुझु ॾींहं अॻु में तव्हां ख़बर हूंदी त प्राइम मिनिस्टर साहब पाण हिकिड़ा टास्क ॾिना आहिनि पंहिंजी टीम्स खे, त माना पीपल्स पार्टी खे हाणे जेको आहे सो टफ टाइम में सिंध में हिकु थी वियो त हिकु त साईं इन खे इन तनाज़र में कीअं था ॾिसनि, हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो क्वेश्चन थी वियो। ऐं ॿियो क्वेश्चन इहो आहे त हिकु ॿ ॾींहं में 2 ॾींहं तक त हैदराबाद लतीफ़ाबाद में ट्रांसफार्मर फाटो आहे वापदा वारनि जो, ऐं 8 कैजुअलिटीज़ थी वियूं आहिनि ऐं अॼु हिकिड़ी ओकेजन में 8 थी विया आहिनि, त काफ़ी माण्हू हुन में इंजर्ड बि आहिनि, सीरियस इंजर्ड आहिनि। त वापदा जी जेका कंडीशन आहे हाणे डे बाय डे, हिकु त लोड शेडिंग जेका असां जेको सिटी एरिया आहे उन में 8 खां 9 कलाक थिए थी, जेके बिल पेड असां एरिया आहिनि उन्हनि में थिए पई, हिकिड़ी ॻाल्हि थी आहे। उन खां पोइ उन्हनि जी जेका पंहिंजी नाहेली आहे ऐं ख़ासि करे हिन गवर्नमेंट में त बिल्कुलु उनखे छॾे वियो आहे, छुड़ो आहे। अञा पोइ गवर्नमेंट में त वरी कुझु इहो हूंदो त फोन कंदासीं, कुझु त मसइलो हल थींदो, पर हाणे न माना बिल्कुलु ई। ऐं हीअ जेके वाक़िया थियनि पिया थी त तमामु ख़तरनाक आहिनि। सो कायल साहब खे मां चवंदुसि त वॾी महिरबानी। अस्सलाम सही, मूं उनते अर्ज़ु कयो त मूं ॻाल्हि कई शुरू में त हू सिंध प्लान हिकिड़ो इमरान ख़ान साहिबु जोड़े पियो, पर सिंध प्लान में इहो त न जोड़े रहियो हूंदो त भले ही हिकिड़ो राजूनी इताद अलॻि ठही वञे। हुननि जो त सिंध प्लान इहो ई हूंदो त ईंदड़ इलेक्शन में हू कराची खां अलावा ॿियनि सिंध जे इलाइक़नि में बि PTI जा हिकिड़ा फुल कैंपेन हलाए पंहिंजी हिकिड़ी टीम ठाहिनि। पर छा ही जेको इतिहाद ठहे पियो हिन में त JUI बि आहे। सो हाणे मुंहिंजे ख़्याल आहे हिकिड़ो विच जो रस्तो कढण जी कोशिशि थिए पई। ऐं लेकिन इहो आहे त 3 अलॻि अलॻि फोरम्स ते वरी बार बार चवां पियो त उहो मोमेंटम कीअं जोड़ींदो, उहो माहौल कीअं जोड़ींदा। PTI पंहिंजे मुंहुं जोड़ींदी, GDA थधी लॻी पई आहे, लेकिन थोरो घणो हू बि पंहिंजे हिसाब सां कंदा। ऐं ही राजूनी इतिहाद अलॻि कंदा त उहो को पीपल्स पार्टी लाइ त ही हिकिड़ी सुठी ॻाल्हि थी वेंदी त 3 हिसनि में वोट बैंक एंटी पीपल्स पार्टी वोट जेको आहे 3 हिसनि में विरहाइजल हूंदो। सो काउंटर प्रोडक्टिव मतलब काउंटर प्रोडक्टिव थी ठीकु आहे। आख़िर में त ही ज़ाहिर सीट एडजस्टमेंट थियणी आहे, लेकिन छा थींदो आहे त अगरि तव्हां एंड टाइम ते निक ऑफ द मोमेंट ते इलेक्शन जी राति जे ॾींहुं ते अची इतिहाद कंदा आहियो त तव्हांजा वोट हिक ॿिए ॾे ट्रांसफर न थींदा आहिनि ऐं केमिस्ट्रियूं न जुड़ियल हूंदियूं आहिनि। पोइ ओॾी महिल झेड़ा थींदा आहिनि, न हिते असांजो उम्मीदवार हूंदो, हिते हुनजो उम्मीदवार हूंदो। ॾिसो यासिर, असां वटि तारीख़ रही आहे, जेको साईं लगारी साहिबु ॻाल्हि करे पियो त इहे इतिहाद जुड़ंदा रहिया आहिनि, लेकिन हुननि खे को पोयां खां सभिनी खे जोड़ण वारा मौजूदु हूंदा। क्यू लीग में वञिणो आहे, बाबा सबको बिस्मिल्लाह करियो, लाइन लॻायो, तयारी वठो, हलो हलो बसि क्यू लीग। ठीक है, PTI चलो चलो PTI, चलो चलो SDA, चलो चलो हिकिड़ो चलो चलो जो SMS या WhatsApp ईंदो त भई हलो 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 हिते हलो। हिंद में छा पियो थिए? छा पंहिंजी अक़ल पिया लड़ाइनि? छा न थी सघे थो न, छाकाणि त हिननि में छो GDA खे गैर फाल कयो पियो वञे ऐं पोइ छा GDA खे हिन खां भाई GDA में फंक्शन लीग मौजूदु आहे। GDA पाण त छा आहे, बाक़ी त इहे इंडिविजुअल्स आहिनि। फंक्शन लीग आहे जंहिंजी 2-4-5 सीटूं आहिनि पंहिंजी, पर हू चवनि था त हिन दफ़े छाकाणि त सांगण मां बि फंक्शन लीग हारायो आहे, ॿियूं आहिनि, त हाणे शायदि फंक्शन लीग वटि जी उहा इलेक्ट्रोल सख शायदि हाणे तस्वर डपी थिए जो मर्कज़ वञी फंक्शन लीग खे ठाहिजे। पीर साहिब जी पंहिंजी इज़त मंज़िलत पंहिंजी जाइ ते, ऐं उनजी सियासी ॻाल्हि कयां पियो त छा इहो सबबु आहे त पोइ वरी तव्हां वरी कंहिंजे गिर्द वञी जोड़ियो पिया घोटकी जे पैलेस में। अॻे ॾिसो ही सभु शयूं तव्हां कॉलर जी कॉलर आहे ते चऊं पिया रियाज़ चौहान सखर मां। जी चौहान साहब, छा सवाल हूंदो? काई साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। काई साहब तव्हांखे ईद जो मुबारक हुजनि, पर आहे चौथो ॾींहुं अॼु। काई साहब अर्ज़ु इहो आहे त असांजे हिन इलाइक़े में कंडियारे जे भरिसां मोहबतेरो जतोई आहे। प्रोग्राम खां तव्हांजे टॉपिक खां हटी करे मां ॻाल्हायां थो। थोरो तव्हांखे रिक्वेस्ट इहा आहे त पंहिंजो हिते असांजी बिरादरी जो नौजवान 18 सालनि जो शाहजहान चौहान शहीद कयो आहे कंहिं बाअसर वॾेरे हितों जे, ऐं उनखे मारे ऐं उनखे साड़े करे उहो दरिया पार करे मेड़ जी हद में लाश उछलाई वई आहे। इहा तव्हां सभिनि साफ़िन खे बि ख़बर हूंदी। ऐं हिन महिल ताईं तदारक न थियो आहे, पुलिस को वॾेरे खे उन जागीरदार खे नथी वठे। असांजे सिंध जो हालत इहा त अॻवादराए तावन
ऐं अमन अमान जो मसइलो तमामु पेचीदा थी वियो। इन जे लाइ साईं जन खे मां चवंदुमि काज़ी साहिब खे ऐं त कॾहिं थियो आहे असांजी का वार कयो, तव्हां सहाफ़त जा अलमदार आहियो, कॾहिं थियो आहे साईं? असांजी मदद कयो, महिरबानी सर, इहा वॾी महिरबानी। कॾहिं थियो आहे इंसिडेंट? सर उन खे अॼु 20-25 ॾींहं थी विया आहिनि, 25 ॾींहं थी विया आहिनि। उहो वॾेरो भाउ सर वॾेरो धमकियूं थो मोकिले, हथियार थो मोकिले, माण्हू थो। ठीकु आहे चौहान साहब। अच्छा, चौहान साहब जी ॻाल्हि ते अचूं था। हू पहिरीं लॻाई साहिबु हिकिड़ी जेको कल्ह हिकिड़ो तमामु तकलीफ़ ॾींदड़ वाक़ियो थियो, 5 माण्हू वीचारा कल्ह ताईं त अजल जो शिकार थी विया अॼु लाइ, ऐं टोटल शायदि मूं पंहिंजे अख़बार में पढ़ियो पिए त 3 महीननि में 8 माण्हू हिन में अहिड़े वाक़िए, अॼु ॿिया वीचारा गुज़ारे विया हुजनि त अंग में बि वधी वियो हुजे। ॾिसो 8 मुआ 5 मुआ हिकिड़ो मुओ, यानी हिकिड़ो त हीअ ट्रांसफार्मर्स नाकारा आहिनि, ठीकु आहे। ॿियो माण्हुनि जी लोड शेडिंग में जीअं लॻाई साहिबु ज़िक्र कयो, सॼी सिंध जो ई अज़ाब आहे लोड शेडिंग जो जेको आहे। जिते पेड एरिया पहिरीं बहानो कंदा त साईं हिते बिल असांखे नथा ॾियनि, तंहिंजे करे लोड शेडिंग, हाणे उहो बि बहानो बि ख़तमु थी वियो आहे। मथां वरी हाणे जानलेवा बि थिए पई। हलो बरसातनि में हिन में त असां मतिलबु तय थियलु हूंदो त हिननि जे नाक़िस जेको असांजी बिजली वारा हेस्को हुजे, सेप्को, के इलेक्ट्रिक, हिननि जो हाल पूरो आहे। लेकिन हाणे जेको आहे बरसातनि खां सवाइ बि ट्रांसफार्मर फाटंदो आहे, हुनजे करे माण्हू मरी वेंदा। त मतिलबु पोइ त हीअ हरनि ते हिकिड़ो बम लॻल आहे जेको फाटी पवंदा आहिनि। सो केरु पुछण वारो कोन्हे। क्रिमिनल नेग्लिजेंस आहे यानी त, यानी चलो आउं त उनखे बि चलो नथो चवां त तार में कीअं माण्हू खे करंट लॻो ऐं मरी वियो, पर अगरि हीअ त माना ट्रांसफार्मर खां माण्हू परे परे भॼे। ऐं असां वटि घुथियल आबादियूं आहिनि, उन में हीअ ट्रांसफार्मर घिटियुनि में, पाड़नि में, हीअ सफ़ा घरनि जे मथां लॻल आहिनि। सो हीअ केतिरी डेंजरस ॻाल्हि आहे यार, त ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे। ऐं हिन खे जोड़िजे, हीअ हेस्को जेको आहे या सेप्को, इहे फेडरल गवर्नमेंट जी इदारा आहिनि। त इमरान ख़ान साहिबु या PTI वारा जॾहिं सिंध लाइ को सियासी प्लान ठाहे अचनि पिया, त महिरबानी कनि त हेस्को ऐं सेप्को लाइ बि को प्लान ठाहे अचनि। हिते मतिलबु रुगो जेको आहे हाणे हीअ हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो तमामु भयानक ॻाल्हि आहे। इनखे आउं जोड़ियां पियो बिकॉज ॿियो त हाणे सिंध खे PTI छा ॾींदी 2 सालनि में, बट एटलीस्ट हेस्को ऐं सेप्को खे त फज़ीलत में आणे ॾे। ऐं हीअ जेको माण्हुनि जी जान वञे पई। बाक़ी चौहान साहब वारी ॻाल्हि ते ॻाल्हायूं था पोइ अचूं था। महराब खोसो हैदराबाद मां। जी खोसो साहब, छा सवाल हूंदो? अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक हुजे आसिरबाद तव्हांखे हुजनि ऐं काज़ी साहब खे बि हुजनि। ख़ैर मुबारक। ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर साईं। अर्ज़ु इहो त असां जंहिं महिल बि TV था खोलियूं त पंहिंजो माना डेली आहे, माना ॾींहं जो सॼो ॾींहुं इहे ई मसइला था हलनि। किथे सिंध जे नियाणियुनि सां ज़ुल्म, किथे रेब मासूम नियाणियुनि सां, ऐं किथे चोरी धाड़ा फुर, ऐं इवन थर खां वठी तव्हां कश्मीर केटी बंदर ताईं वञो, माना ज़ुल्म लॻो पियो आहे। का लेना माना का अहिड़ी का बि शइ नाहे जे इन शइ खे कंट्रोल कजे। त इहे शयूं इन जो सिंध जो वजूद कहिड़ी तरफ़ वञी रहियो आहे। ऐं ॿियो त वरी जेको आहे कोरोना वैक्सीन जेकी ज़बरदस्ती माना हिकिड़ो को पेशेंट तव्हां खणी वञो, अगरि को एमरजेंसी आहे उनखे बि डॉक्टर जेको आहे ट्रीटमेंट कोन था कनि त बाबा अगरि कोरोना वैक्सीन आहे त ठीकु आहे, न त ट्रीटमेंट न कंदो। बाबा माण्हू थो मरे, माण्हू मरे थो, त इनखे तव्हां फर्स्ट ट्रीटमेंट त ॾियो। भला हाणे कोरोना त तव्हां ॾाढ करे इंजेक्शनूं हणो था। इहा हिकिड़ी वॾी माना नाइंसाफ़ी ऐं बदमाशी। त इहा इन शइ ते थोरो ॻाल्हाईंदासीं। मुंहिंजो काज़ी साहब खे थोरो इन शइ ते रोशनी हुजे। पहिरीं चौहान साहब चयो पिए त हुन सां ज़्यादती थी आहे को। साईं चौहान साहब इहो न चयो त तव्हांजी बिरादरी जो, उहो चौहान सिंध बिरादरी जो ई आहे, असांजो ई आहे। पंहिंजो नौजवान हो वीचारो अलाह माइटनि खे, तव्हां सभिनी खे बिरादरी छा थींदो आहे, सिंध बिरादरी जो हो। ऐं जंहिं बि भोतार कयो आहे हुनजी ज़ात काई बि लॻल हुजे, उहो जेको आहे उहो मतिलबु ज़ालिम हुजे थो, कातिल हुजे थो, मज़लूम हुजे थो। इहे ख़ुदि हिकिड़ी बिरादरियूं आहिनि ज़ालिम ऐं मज़लूम जूं। बहरहाल सखर पुलिस खे ज़रूरु हिन ॾस में अगरि सखर जो वाक़ियो किथे ॿुधाइनि पिया त ज़रूरु एक्शन वठणु खपे। केरु केतिरो बासर हुजे, ऐं यानी माण्हू मारींदो ऐं पोइ ॾाढ मुड़सी बि कंदो, पुलिस खे पंहिंजी रिट ॾेखारणु खपे। खोसो साहिब जेकी ॻाल्हि कई, जेॾी महिल TV खोलियूं था त इहे ई ज़ुल्म आहिनि, हिते कंहिंसां रेप आहे, कंहिंसां छा आहे। अच्छा इतफ़ाक़ इहो आहे त इहे तव्हां ख़बरूं ॾिसां थो, वरी आउं TV खोलियां थो त मूंखे कॾहिं को हिकिड़ो सियासी पार्टी जो अॻवान वेठो आहे, चए पियो कश्मीर में हीअ पियो थिए, पोइ हीअ पियो थिए, पोइ
अॼु मिसाल अॼु PTI पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ॻाल्हायो पिए कश्मीर आहे, पोइ इलेक्शन कमीशन आहे, पोइ हीअं थी वेंदो, पोइ हीअं थींदो, पोइ कश्मीर में हीअं थियो आहे, इलेक्शन में धांधली थी त हीअं थी वेंदो। थोरी देरि खां पोइ वरी ॿिया अची विया गंडापुर वारा PTI वारा, हुन चयो त न हीअं न आहे, पोइ हीअं आहे, पोइ कश्मीर में हीअं आहे, पोइ इलेक्शन थींदो, पोइ इलेक्शन शफ़ाफ़ थींदो, पोइ इलेक्शन कमीशन नवाज़ लीग वारनि जो आहे, पोइ नवाज़ लीग वारा अचनि था, हू बि हिन टाइप जी गुफ़्तगू शुरू कनि था। त मां चयो यार हीअ त मतिलबु माण्हुनि खे मतिलबु बेज़ार करण वारी ॻाल्हि आहे। ॾिसो कश्मीर जे माण्हुनि जो इलेक्शन सां ज़ाहिर उन्हनि जो त इंट्रस्ट हूंदो, पर सॼे मुल्क कहिड़ो ॾोहो कयो आहे, ऐं हुन में कोई नई ॻाल्हि कनि, रोज़ अची 2-2 कलाक 1.5 कलाक TV ते डिगी डिगी प्रेस हिकिड़ी पार्टी लाइ नथो चाहे, बिस्मिल्लाह कनि था, TV वारा हलाइनि था, उहो बि मजबूर आहिनि, सभई हलाइनि था त सभई हलाइनि था, लेकिन मूंखे सम्झ नथो अचे त माण्हू आख़िर हिन में छा ॾिसनि, कोई नई ॻाल्हि कहिड़ी आहे। साॻियो रिटॉरिक आहे, साॻी शयूं आहिनि। हाणे सुभाणे इलेक्शन ख़तमु थी वेंदो, पोइ इमरान ख़ान खे ॿुधो साॻी तकरीर आहे, सवाइ कल्ह त वरी नई ॻाल्हि कई अथसि। सो ख़ैर बहरहाल सही इहो ई आहे, खोसो साहिबु इहो ई TV ते ज़ाहिर जेको थींदो उहो ई नज़र ईंदो। जेको तव्हां हू ॻाल्हि कई, ॾिसो बीमार धाड़ेल बि हूंदो, कातिल बि हूंदो, दहशतगर्द बि हूंदो, त मेडिकल एथिक्स इहो चवनि थियूं जेके मसीहाई इनखे इन करे पेशो चयो वञे थो मेडिसिन खे या डॉक्टरी खे त जी कंहिं बि मरीज़ खे मरीज़ खे नाहे करणी, हुनजी जान बचाइणी आहे, पोइ हुनखे जेका हुनजी ॾोह कयल आहे हुनजी सज़ा मिलणु खपे। एसि ताईं आउं तव्हां सां इतफ़ाक़ थो कयां, मरीज़ खे फर्स्ट एड ॾियण खां इनकार ही मसीहाई पेशे जी बेसिक जुज़ या बेसिक एथिक्स या अख़लाक़ियात जे ख़िलाफ़। पर हाणे ॿी ॻाल्हि ते अचूं था, सही भला ही वैक्सीन करायो छो नथा? यानी मूं तव्हांखे यादि हूंदो 8-10 ॾींहं पहिरीं चयो पिए त ही जेके ज़ालिम दोस्त असांजा बुज़ुर्गवार सिंध में या पाकिस्तान में जेके न पिया वैक्सीन कराइनि, हू पंहिंजे लाइ त ॾचो कनि पिया, ॿियनि खे बीमार कंदा, पाण बि बीमार थींदा, पर गॾोगॾु ही वरी असांजे सूबे में मुल्क में अची लॉकडाउन लॻंदा, वरी मईशत तबाह थींदी, वरी माण्हू बेरोज़गार थींदा, ऐं उहो ई थियो। सिंध में वरी 2 ॾींहंनि लाइ लॉकडाउन, पोइ वरी हू 8 वरी दुकानूं बंदि, वरी रेस्टोरेंट, ॾिसो न हज़ारे लखे माण्हू बेरोज़गार थी विया। हाणे चवंदा न असीं वैक्सीन 2 सालनि खां पोइ मरी वेंदासीं। अड़े बाबा सॼी दुनिया लॻराए पई, उहो नथी मरे, तव्हां मरी वेंदो। 2 सालनि खां पोइ सॼी दुनिया मरी वेंदी न। ख़ैर उहा ॻाल्हि आहे त 2 सालनि खां पोइ सॼी दुनिया मरी वेंदी, पोइ तव्हां अकेला जहिड़ा थी छा बचंदो? उहो हिकिड़े माण्हू खे मज़ाक में चयो सही, पोइ असां दुनिया खे अञा अॻिते हलाईंदासीं। पूजा हा पर ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी मतिलबु आख़िरी पंहिंजे मथां रहम नथा कयो, पंहिंजे ॿारनि जे मथां कयो, पंहिंजे सिंध वासी शहर वासियुनि, सिंध वासियुनि, ॻोठ वासियुनि, मुल्क वासियुनि ते, सॼी दुनिया जे वासियुनि ते रहम कयो, वैक्सीन करायो यार। इहो नथी मारे भाई, इहो त इहे ई मतिलबु अकुल जा वॾा जेके आहिनि अलमबरदार इहे चवंदा त पोलियो ड्रॉप सां ई थी वेंदो, साज़िश आहे। पर पोलियो छाकाणि रोज़ थींदे नज़र न ईंदी। जस्टिस ईसा फाइज़ ऐं उनजी घरवारी जेके उन्हनि खे कोरोना जी बीमारी, अलाह ख़ैर करे, मतिलबु ॻाल्हि इहा आहे त हीअ त हिकिड़ी बीमारी आहे जेका कंहिंखे बि थी सघे थी, ऐं भला वैक्सीन लॻाइण में हिन में कहिड़ी आलमी साज़िश थी सघे थी? तव्हां छो मतिलबु पंहिंजी मर्दानगी लाइ डिॼो पिया, पंहिंजी हयाती लाइ डिॼो पिया, कोरोना मारे छॾींदी उको त ख़ुदा खे मञो। मतिलबु ॾिसो पोइ भेरे कोरोना आई, पाण बि इहे बहस कंदा हुआसीं त भई इहो सोचींदा हुआसीं त लॉकडाउन लॻाइजे या मतिलबु ईअं कोरोना जे करे मरी वञिजे, बुख जे करे मरिजे या कोरोना जे करे बीमारी जे करे, त बाक़ी ॾुखियो सुवालु हूंदो। हिन दफ़े माण्हू अगरि मरंदा या लॉकडाउन थिए थो त उन कुदरत जो त पंहिंजो अमल आहे हिन बीमारी जे ज़रिए, पर माण्हुनि जो पंहिंजा अफ़ाल बि आहिनि। अगरि आउं वैक्सीन न पियो करायां यार, त तव्हां खे आउं ज़ोरी लॻाए छॾियां ऐं मुंहिंजे करे लॉकडाउन थी वञे, ख़ुदा खे मञो एॾो नुक़सानु। खोसो साहिबु तव्हां चओ पिया त ज़ोरी लॻाइनि पिया, सही ही सिम्स ब्लॉक कनि पिया, अलाह करे फेडरल गवर्नमेंट मञे, आउं त चवां थो, छाकाणि त हिकिड़ी सही शइ मञाइण लाइ ॿार खे बि थोरो त या तव्हांखे हुनखे कोई इंसेंटिव, को लॉलीपॉप ॾेखारिणो हूंदो आहे या को डपु ॾियारणो हूंदो आहे। सो डपु ॾियारियो बाबा, मां त चवां थो जिन्हनि ही तव्हां ही जेको एक्सट्रीम आहे, सवाइ मरीज़ जे इलाज जे ही थोरो सवायो थी वियो, बाक़ी सिम्स ब्लॉक थियणु खपनि, सैलरीज़ बंदि थियणु खपनि। यार ही कहिड़ी तरीक़ो आहे?
जी हा ऐं पंहिंजी गफ़लत जे करे अगरि मूंखे कुझु थिए त ठीकु आहे, पर मुंहिंजी गफ़लत करे तव्हांखे थिए इहो त मूंखे हक़ कोन्हे न। जीअं बिस जा पैसा तव्हां चयो त उहे मां त चवां थो बेनज़ीर हीउ जेको एहसास प्रोग्राम जा पैसा आहिनि, इहे सभु शयूं जेके आहिनि तव्हांखे का शइ न मिलणु खपे जेसि ताईं वैक्सीन नथा करायो यार, छो नथा करायो? जी हा इन करे त 2 सालनि खां पोइ मरी वेंदो। अॼु असांखे मारे छॾियो, असांजी मैशत तबाह करे छॾियो, लॉकडाउन कराए छॾियो, उहो ख़ैरु आहे। सो आई एम वेरी क्लियर ऑन इट। हिन ते ऐं मतिलबु पब्लिक खे सभिनी खे सम्झणु खपे हीउ ज़ुल्म आहे, इहे न कनि। जी ठीकु आहे। सभु कॉलर सां गॾु ज़ैनुल आबदीन सोलंकी सीता रोड मां। जी सोलंकी साहब, छा सवाल हूंदो? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो सर? काज़ी साहब ख़ुशि आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। सर सवाल आहे, आज़ाद कश्मीर में सुभाणे इलेक्शन आहे, उन बाबति साईं अली काज़ी साहब जे तजुर्बे मां त पीपल्स पार्टी जी छा पोज़ीशन आहे आज़ाद कश्मीर में? ठीकु आहे सोलंकी साहब। मतिलबु शेख रशीद साहब तो चयो आहे त पीपल्स पार्टी जेका है वह नून लीग का शायद इक्का दुक्का सीट ज़्यादा ले जाए, बाकी गवर्नमेंट जो है वो PTI बनाएगी। सही, अगर फैसला हो ही गया है, शेख रशीद ने कर ही लिया है तो बस ठीक है। साईं सोलंकी साहब ॾिसो, मां मूंखे तजुर्बो पंहिंजी जाइ ते थोरो घणो सहाफ़त जो हूंदो, मूंखे ख़बर न आहे कश्मीर जो, पर आउं पंहिंजे जनरल तजुर्बे ते ॻाल्हि तॾहिं करे सघां जॾहिं असांजे मुल्क में इहा पक हुजे त इलेक्शन फेयर थींदी आहे। पोइ त आउं अंदाज़ो हणी ॾियां तव्हांखे त साईं कश्मीर जो माण्हू हीअं सोचे पियो, ॿियो हीअं पियो सोचे, हीअ पीपल्स पार्टी जो ट्रेंड आहे, नवाज़ लीग जो ट्रेंड आहे। हाणे उते असांजे मुल्क में बदकिस्मती सां इहो वॾो मसइलो आहे, क्वेश्चन मार्क आहे। जी हा जी हा। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको ट्रेंड ॿुधाए थो, माज़ी जो जेको ट्रेंड ॿुधाए थो, उहो इहो ॿुधाए थो त जंहिंजी फेडरल हुकूमत हूंदी आहे, वफ़ाक़ी हुकूमत जंहिंजी हूंदी आहे, उनजी कश्मीर में बि हुकूमत ठहंदी आहे, आज़ाद कश्मीर में। जी हा। सो इन हिसाब सां त PTI जी अक्सरियत अचणु खपे, छाकाणि त अगरि माज़ी जो ट्रेंड वठी हलूं, पॉपुलर ट्रेंड में पीपल्स पार्टी जो बि बहरहाल हुते हिकिड़ो आहे, वोट बैंक आहे। नवाज़ लीग हींअर 5 साल हुते हुकूमत करे वेठी आहे। सो उन हिसाब सां, पर $1 मिलियन जो सवाल आहे त छा इलेक्शन फेयर थींदी? फेयर थींदा न थींदा? ठीकु आहे। सभु कॉलर सां गॾु अख्तर मैसर पीरकोट मां। जी मैसर साहब, छा सवाल हूंदो? साईं काज़ी साहब खां सवाल हुयो त इमरान ख़ान ताज़ो मीटिंग कई आहे त मां ईद खां पोइ, ईद त गुज़री वई, ईद खां पोइ मां सिंध में जलसा बि कंदुमि ऐं नए इतिहाद जी कोशिशि कंदुमि त नओं इतिहाद ठहे। उहे उन इतिहाद में उहे कहिड़ा माण्हू था वञनि, उहे जेके ऑलरेडी GDA जे इतिहाद में मौजूदु आहिनि, पीपल्स पार्टीअ में कोन था छॾनि, त इहे इमरान ख़ान जो या ज़ाती सिंध में, अंदरूनी सिंध में इमरान ख़ान जो ज़ाती वोट कुझु बि कोन्हे को न हुजण जे बराबरि। या इहे जेके माण्हू अचनि था, इन्हनि जो पंहिंजो जेको आहे सो किरदारु, जा सिंध माण्हू इन्हनि खे घणा दफ़ा रिजेक्ट कयो आहे, त इन अहिड़े क़िस्म जा इतिहाद कई ठहिया आहिनि। हाणे जेकॾहिं इमरान ख़ान अहिड़े क़िस्म जो इतिहाद ठाहे ऐं पीपल्स पार्टीअ जे ख़िलाफ़ चूंडुनि में जेकॾहिं बीहारे बि थो, त छा इहा पीपल्स पार्टीअ खे पाण खे मज़बूत करण जी हिकु सिर न आहे? त इन्हनि सां त पीपल्स पार्टी अञा बि मज़बूत थींदी। ठीकु आहे। अच्छा, साईं जे सवाल सां अगरि हिकिड़ो सवाल रखी छॾियूं त साईं जी ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी खे मज़बूत करण, जीअं तव्हां पहिरां बि चयो त काउंटर प्रोडक्टिव शायदि इहो थी वञे। मूंखे हिकिड़ो सवाल अचे थो, तव्हां ॻाल्हि कंदा आहियो त पार्टी सिस्टम तमामु ज़रूरी आहे पार्लियामेंटी निज़ाम लाइ असांजे मुल्क में या इवन सिंध में। त हीअ अगरि जेको गैर जमाती इतिहाद या अहिड़ो इंडिविजुअल जो इतिहाद थियो, तव्हां जीअं ॻाल्हि कंदा आहियो, त पोइ इहो नुक़सानु न ॾींदो असांजे पॉलिटिकल सिस्टम खे? ऑफकोर्स डीपोलिटिसाइज़ करे थो न। 1985 में छा थियो? एग्जैक्टली। नॉन पार्टी बेसिस मतिलबु तव्हां यानी मासिस खे तव्हां पार्टीज़ खां परे कयो था, लेकिन हिन जो फ़ाइदो इहो थींदो आहे त माना टिकट कंहिंजी बि न हूंदी। जी हा, टिकट मिसाल सुभाणे इलेक्शन थियनि था, मिसाल हिन राजूणी इतिहाद जो को माण्हू खटे वञे थो, जी हा, त हू असेंबली वञी जंहिंखे वणे वोट ॾेई छॾे, छाकाणि त उहो आज़ादु तसवुरु थींदो, हू कंहिं हिकिड़े निशान तहत वोट न इलेक्शन न वणंदा। पंहिंजो नुक़सानु इहो आहे जॾहिं तव्हां हिकिड़े निशान तहत इलेक्शन नथा वणो, त तव्हां माण्हुनि खे तयारु कीअं था कयो? भई तीर हाणे पुराणो निशान आहे, तीर ते ठपो। हाणे तव्हां को निशान ॾींदो न, जेको माण्हुनि जे दिमाग़ ते 2 साल ताईं तव्हां विहारींदो त भई हीउ निशान आहे असांजो। हाणे अगरि इमरान ख़ान साहिबु अची हिते इतिहाद करे पियो, त इतिहाद माना हिन राजूणी इतिहाद सां इतिहाद कंदो। जी हा। पोइ हीउ राजूणी इतिहाद ई सभु गॾिजी वञी GDA सां इतिहाद में इतिहाद GDA ख़ुदि इतिहाद आहे। जी हा। सो मिक्सचर ऑफ अलायंसिस आहे। जी हा। ही मूं तव्हांखे जीअं थोरी देरि गुज़ारिश कई पई त माज़ी में
यार सिधी ॻाल्हि आहे, असांजी इस्टेब्लिशमेंट मैनेज कंदी त जेको एंटी पीपल्स पार्टी यानी इलेक्शन इहे थींदा पीपल्स पार्टी और दीगर, त जेके दीगर हूंदा हुआ उन्हनि खे मतिलबु गॾायो वेंदो हो, हिकिड़े प्लेटफॉर्म ते आणंदो वेंदो ऐं हुनजो न्यूक्लियस या मर्कज़ किंगरी हाउस खे ठाहियो वेंदो। इहो 2013 ताईं हलंदो रहियो किसो। 2018 में PTI चयो न असां पंहिंजे तशख़ुस ऐं पंहिंजे अलॻि हुन सां विढ़ंदासीं इलेक्शन, पर वरी सीट एडजस्टमेंट कई वई GDA ऐं PTI जे विच में, ठीकु आहे। हाणे त हू पोइ चवंदा न ये तो करना है, त हू थींदो हो। हाणे छा हीअ जेको हिकिड़ी मुख़्तलिफ़ देगड़ियूं ठहनि या सिरनि जी हू ठहनि पियूं इमारतूं दुकानूं, त छा को हिननि खे कोऑर्डिनेट न पियो कयो वञे, हीअ पंहिंजे मुंहुं कनि पिया? अगरि ईअं थिए पियो त पोइ त हीअ पाण में कीअं हिन जी केमिस्ट्री ऐं इक्वेशन्स ठहंदियूं? पोइ भेरे बि 2018 जी इलेक्शन में बि, छाकाणि त आख़िरी ॾींहं ताईं GDA ऐं PTI जे विच में मैनेजमेंट सही न थी सघी। जी सो चवण जो मक़सदु आहे त हीअ त पीपल्स पार्टी लाइ हिकिड़ी पोइ सुठो सोण आहे त अगरि ईअं कंफ्यूज़ड हिकिड़ी अपोज़िशन हीअ जेको अलाइनमेंट्स कनि पिया, हीअ जेको पंहिंजो सिर्फ़ु बंदी थिए पई अपोज़िशन जी, इहो पीपल्स पार्टी खे त वारो खाए थी। मिसाल भले सीट एडजस्टमेंट थी वञे पर निशान त हिकिड़ो न हूंदो। पोइ छा चवंदा, कंहिं हंधि चवंदा त अलिफ खे ॾियो, के ज़ाहिर हिन में किथे न किथे MQM खे बि अचिणो आहे बाद में इलेक्शन खां पोइ। सो हीअ हिकिड़ो को आई डोंट नो। नंढड़ी अगरि ॻाल्हि अचे ज़हन में त 2018 जो जॾहिं इलेक्शन थियो त पंजाब में इंडिपेंडेंट्स ऐं इतिहादी ऐं PTI सरकार माना PTI मिली करे गवर्नमेंट ठाही, इवन फेडरल में बि इतिहादी मिली करे फेडरल गवर्नमेंट ठाही। सिर्फ़ु सिंध में जेको आहे हिकिड़ी पार्टी जेको आहे उहो इलेक्शन गवर्नमेंट ठाही। हीअ कुझु अहिड़ो ई कुझु अहिड़ो मतिलबु हाणे ॾिसो न, ही आई डोंट नो केमिस्ट्री ही को पेपर वर्क थियल आहे या हिकिड़ी हर कंहिं जो पंहिंजो ज़ाती इनिशिएटिव आहे। हर को चए पियो त यार हाणे छा हथियत रखी वई, छा कुझु न कुझु करिणो, पर अगरि ही किथां पुश थियल आहे त हिन जी अञा फॉर्मूलो थी सघे थो 1-2 ॾींहंनि में सम्झ में अची वञे त हीउ फॉर्मूलो आहे छा। ही थियणो त ईअं ई आहे, इलेक्शन त थींदी ईअं आहे त सिंध में पीपल्स पार्टी हिकिड़े पासे ऐं दीगर हिकिड़े पासे। पंजाब में बि हिन दफ़े इहो ई थींदो त नवाज़ लीग हिकिड़े पासे ऐं दीगर ॿिए पासे, त थी सघे थो हुते पोइ PTI पीपल्स पार्टी क्यू लीग ही सभु कंहिं हिकिड़े पासे के केमिस्ट्री में अचनि, सिधो हथ नथा मिलाए सघनि त अणसिधी तरह हथ मिलाइनि। छाकाणि त पर ही हिकिड़ी ॻाल्हि बतौर आऊं हिनजे नॉन पार्टी बेसिस जी हिकिड़ी त कंप्लीटली आऊं नथो इनखे सिंध जी इनखे डीपोलिटिसाइज़ थियण आहे। पॉलिटिकल पार्टीज़ जे फ़ाइदे में न आहे, इंडिविजुअल्स जे फ़ाइदे में आहे, पर JUI जे या पीपल्स पार्टी या जेके PTI हिननि जे कंहिं हक़ में ॻाल्हि न आहे त नॉन पार्टी बेसिस ते इलेक्शन अलाइंसिस थियनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त अगरि इलेक्शन ताईं मतिलबु मीटिंगूं महलनि बदिरां अगरि घरनि ऐं बंगलनि में थियनि त बहितर आहे। पैलेस मीन्स महल, त तव्हां महल में वेही, मतिलबु मूंखे को एतिराज़ु कोन्हे, लेकिन हिकिड़ी मुफ़्त मशवरो। ठीकु आहे सभु। ऐं सभु आज़ाद जम्मू कश्मीर जी इलेक्शन निकिती त जेका तव्हां बि ॻाल्हि कई त इमरान ख़ान साहिबु हिकिड़ो स्टेप हिकिड़ी ॿी ॻाल्हि करे विया आहिनि कल्ह जेका कई अथऊं, त कल्ह इमरान ख़ान साहिब जो उते जलसे जे दौरान चवणो त असां कश्मीर खे जेको आहे ॿीहर रेफरेंडम कराईंदासीं अगरि हू UN जे प्लेबिसेट में बि अगरि पाकिस्तान खे चूज़ था करे छॾनि त। ऐं जो फवाद चौधरी इहा वज़ाहत ॾिए थो त भई पहिरीं ॻाल्हि त ठीकु आहे न त भई पहिरें त उहो UN जी रेज़ोल्यूशन मूजिबि ई ॻाल्हि आहे त भई रेफरेंडम थिए त, पर उन लाइ ज़रूरी आहे त ॿई फोर्सिस हुतां हटनि। जेको UN जी रेज़ोल्यूशन मूजिबि त इहो आहे त ॿई फोर्सिस हुनखे पहिरीं डिट्रैक्ट थियनि, पोइ हिते हटनि ऐं रिट्रेट थियनि ऐं पोइ हू थिए। लेकिन चलो रेफरेंडम थिए। हाणे ही फवाद चौधरी मूजिबि त ही इमरान ख़ान ऐं असां PTI जे मंशूर में ई आहे, त ठीकु आहे। हुनखां पोइ तव्हां पाकिस्तान में जॾहिं इंडिया खे तव्हां रिजेक्ट कयो था, अवल त जॾहिं रेफरेंडम में हू पाकिस्तान चई छॾींदा त वरी हुननि खां पुछण जी ज़रूरत कहिड़ी आहे? ॾिसो रेफरेंडम तव्हां करायो पिया इंडिया सां वञिणो आहे या पाकिस्तान सां वञिणो आहे, हू चवंदा पाकिस्तान सां वञिणो आहे, पोइ पाकिस्तान वरी चवंदी अच्छा हाणे ॿुधायो त असां त रहणो बि अथव आज़ादु थियणो, हिकिड़ी लॉजिक छा आहे हिन ॻाल्हि जी? भई जेके सूबा 47 में पाकिस्तान सां अची विया त हुनखां पुछिबो त न आहे न। त हीअ बि हिकिड़े तरीक़े सां अगरि कश्मीर चए थो त असांखे पाकिस्तान सां वञिणो आहे, ज़ोरी चवणो आहे त बाबा तव्हां आज़ादु, त पोइ हीअ कहिड़ी मंतक आहे ख़ान साहिब जी? त वरी पुछंदासीं, हिकिड़ो जवाबु हुननि ॾिनो, वरी चवनि न वरी सोचो तव्हांखे असां सां बि रहणो आहे न रहणो, भई त ॿुधाए चुका न।
या त रेफरेंडम में टई ॻाल्हियूं रखी वठनि त इंडिया सां रहणो आहे, पाकिस्तान सां रहणो आहे, ॿिन्ही सां न रहणो आहे। जी हाँ, या ॿिन्ही सां न रहणो आहे। पर जॾहिं हू चई छॾींदा पाकिस्तान सां रहणो आहे त वरी पुछण जी कहिड़ी ॻाल्हि वरी पुछण आहे त अजीब ई मंतक आहे। अली साहब, अगरि जे इन खां अॻिते वधूं था त अॼु मुलाक़ात हिकिड़ी थी आहे जेका ॾाढी कॉन्ट्रोवर्शियल तस्वुरु कई थी वञे। फेडरल सरकार चवे थी त फेडरल सरकार त PMLN खां जेका डिमांड बि करे छॾी आहे त तव्हां कीअं मुलाक़ात कई आहे, हिन जी एक्सप्लेनेशन ॾियो असांखे, ऐं ऑडियो टेप बि रिलीज़ करण लाइ चई छॾियो आहे। नवाज़ शरीफ़ साहब जी मुलाक़ात थी आहे अफ़गान नेशनल सिक्योरिटी एडवाइज़र ऐं मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर पीस। ज़ाहिर आहे पाकिस्तान हिन खे पाकिस्तान जा फेडरल गवर्नमेंट जा वज़ीर हिन खे तक़रीबन मुल्क दुश्मनी सां भेटे रहिया आहिनि त भई हू ही एंटी पाकिस्तान एलिमेंट आहे अफ़गानिस्तान में, तव्हां सां छो पिया मिलो ऐं हीअ पियो थिए हू पियो थिए। ॻाल्हि इहा आहे त मूंखे ख़बर न आहे हुते छा गुफ़्तगू थी, छो मुलाक़ात कई आहे नवाज़ शरीफ़ सां, इहो वॾो सुवालु आहे। हुननि छो ज़रूरत महसूसु कई नवाज़ शरीफ़ सां मिलण जी? नवाज़ शरीफ़ त हींअर ख़ुदि एक्ज़ाइल में आहे, पाकिस्तान अची नथो सघे त पाकिस्तान जे फ़ैसिलनि ते कहिड़ो असरअंदाज़ थी, त हुननि छो ज़रूरत महसूसु कई ऐं नवाज़ शरीफ़ छो ज़रूरत महसूसु कई हुन सां मिलण जी? अहिड़ो अगरि वांदो वेठो हुजे हा त ॿिए कंहिंसां मिली वेठे हा। सवालात आहिनि, हू पुछनि पिया त छा ॻाल्हियूं थियूं आहिनि। मुंहिंजे ज़हन में सवाल इहे अचनि था त हू मिलिया छो नवाज़ शरीफ़ सां? नवाज़ शरीफ़ हाणे छा थो करे सघे? भई हिन अशरफ गनी जे हक़ में बयान त नथो कढी सघे न नवाज़ शरीफ़। सो छो मिलिया आहिनि, हू छा थो करे सघे हुते? असांजी फॉरेन पॉलिसी ते हींअर नवाज़ शरीफ़ कहिड़ो असरअंदाज़ थी सघे थो? ऐं नवाज़ शरीफ़ छो मिलियो आहे हुननि सां? हू छा करे वठंदा? हिकु अमरीकी हुजनि हा कांग्रेसमैन, ईअं आउं सम्झां त भई ठीकु आहे लॉबिंग थिए पई, हे सलाहकार पंहिंजी हुकूमत बचाइण जो पूरा आहिनि, तालिबान अची सोड़ो कयो अथनि। ऐं इंट्रस्टिंग ॻाल्हि ॾिसो त कॾहिं त आहे, ॾिसूं छा अचे थी वज़ाहत, मूंखे ख़बर न आहे जी। ऐं इहे शयूं असां ज़िंदगी में एतिरियूं ॾिठियूं आहिनि त कॾहिं केरु कारो हूंदो आहे वरी अछो थी वेंदो आहे, इहो थींदो रहियो आहे। पहिरीं मोहबल वतनी हूंदी आहे, पोइ गद्दारी हूंदी आहे, वरी मोहबल वतनी हूंदी आहे, वरी गद्दारी हूंदी आहे, इहो थींदो रहंदो आहे। एतिरो दफ़ो ॾिठो आहे जो। हा, लेकिन हीअ जेको इंट्रस्टिंग डेवलपमेंट अफ़गानिस्तान में थी आहे त जेको असां बि चयो पिए त भई को हिकिड़ो विच जो ट्रांसफर ऑफ पावर लाइ को हिकिड़ो न्यूट्रल सेटअप आणियो अफ़गानिस्तान में। कल तालिबान जे तर्जुमान चयो आहे त जेसि ताईं सदर अशरफ गनी इस्तीफ़ा नथो ॾे, हुकूमत वञे नथी, तेसि ताईं असीं हथियार फिटा न कंदासीं। ऐं असांजे कंसेंसस सां हिकिड़ी गवर्नमेंट अचे त पोइ कंसेंसस मीन्स कंसेंसस। ज़ाहिर तालिबान इज़ अ पावरफुल एंड इम्पॉर्टेंट स्टेक होल्डर। सो अॼु फवाद चौधरी साहब बि इहो चयो त असीं चाहियूं था त को कंसेंसस सां गवर्नमेंट हुते क्रिएट थिए। सो काफ़ी अरसे खां पोइ तालिबान जी डिमांड इन लाइन आहे त हू बि चाहिनि पिया त अशरफ गनी वञे। ऐं फैक्ट बि आहे त अगरि अशरफ गनी बरक़रार रहे थो त पीस टॉक्स कीअं थींदा? अशरफ गनी दोहराए ऐं अशरफ गनी जी हुकूमत ईदर में वञणी आहे त पोइ हिकिड़ो वाकई में हिकिड़ो विच में को पीसफुल हिकिड़ो विच में जेको मुंतक़िली इक़्तिदार लाइ हिकिड़ो को विच में इंटीरियम फेज़ आणी ऐं पोइ जिथे ॻाल्हि बीहे। पर अली साहब, अफ़गानिस्तान जे जेके फॉरेन मिनिस्टर उहे त चवनि था असां कॾहिं बि सरेंडर न कंदासीं। हा, सरेंडर जो केरु मञंदो आहे? आख़िरी राति ताईं जेसि ताईं सरेंडर ॿिए ॾींहुं सुबुह जो करिणो आहे तेसि ताईं इहो चइबो आहे त असीं सरेंडर न कंदासीं। छाकाणि अगरि तव्हां लीडरशिप चवणु शुरू करे थी त सरेंडर कंदासीं त हेठि उहे जेके चौकीनि ते फ़ौजी बीठा आहिनि उहे देरी न कंदा आहिनि। जी। अच्छा, आख़िरी अगरि तव्हां ज़िक्र करे वठूं त शेख रशीद साहब जेको आहे उहो नवाज़ शरीफ़ साहब खे वरी जेको आहे ॿीहर पेशकश करे छॾी आहे। ईअं बि चई छॾियो त अगरि अचो त अॼु अनाउंस करें, चाहे आज अनाउंस करें सुबह में, तो शाम में मैं चार्टर तैयार भी भेज दूंगा और FC और फ़ौज की सिक्योरिटी भी दे दूंगा। ठीकु आहे, शेख रशीद खे इहो ई चवणु खपे। लेकिन यार हीअ केॾा ट्रेजिक वाक़िया थिया आहिनि। ऐं त शेख रशीद छा बयानु, मुंहिंजो रोज़ु साॻियूं ॻाल्हियूं कनि था। हीअ जेको इस्लामाबाद में वाक़ियो थियो आहे, उहो सफ़ारतकार जी न्याणी खे चई बेदर्दी सां, हाणे ॻाल्हि छा आहे, ॾिसो उहे फैमिली फ्रेंड्स हुआ, ॿई ख़ानदान जेके हुआ उहे पाण में लॻापा हुआ, तमामु सुठा फैमिली टर्म्स हुआ। हाणे उहो छोकिरो जेको मुबैना तौर ते क़ातिल आहे ऐं बेरहम क़ातिल आहे मुबैना तौर ते, उहे अमेरिका मां बि चवनि था को डिपोर्ट थियो, छा थियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजा माइट बि पंहिंजे ॿार ते ढक रखनि था। अगरि हुनजो मूंखे ख़बर न आहे त हू नफ़्सियाती मरीज़ आहे या न आहे, पर अगरि हू नफ़्सियाती मरीज़ हो ऐं अहिड़ी अलामतूं हू ॾेखारे पियो ऐं अहिड़ा हुन पहिरीं बि को अहिड़ा कुधा कमु कयल हुआ त भला हुनजो इलाजु कराईंदा। अॼु इलाजु करायल हुजे न
वाक़ई त हू छोकिरी बची वञे हा ऐं अॼु हुन छोकिरे जा माउ पीउ बि जे कर भई अज़ियत में गुज़ारीनि पिया ज़ाहिर ॾिसो न हू माइट हुननि जो पुटु हींअर जेलनि में हिते हुते हू बि हिकिड़ा वॾा कारोबारी माण्हू केर बि हुजनि त अॼु हुनजो ॿई ख़ानदान सुखिया हुजनि असां वटि माहिर नफ़्सियात वटि वठी वञण जो मतिलबु चइबो आहे चरियो आहे जी हा हू सिसियूं बि कटे उहो ख़ैरु आहे हैदराबाद में ही जेको थियो वीचारी न्याणी पंहिंजी घरवारी खे मारे छॾी ही हिननि जा इलाज थियणु खपनि असां वटि माइट जेके आहिनि चवंदा न पुटु आहे थोरो ॾिंगो आहे थोरो बसि ईअं कावड़ सवाई अचेसि थी ॾिंगो आहे अरे बाबा जो इलाज करायो हू ॿियनि खे त नुक़सानु पहुचाईंदो पर तव्हां बि त पोइ भोगींदो अगरि हाणे छोकिरा जवान छोकिरा जेलनि में हलिया वञनि था त पोइ माइटनि जी छा हालत हुजे थी जी हा सो अलाह सभिनी ते बाज करे ठीकु आहे वॾी महिरबानी साहब नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में दुआनि में